नाज़रीन, لاڙڪاڻي में उमरकोट वासे शागिर्द रजनेश के केस में मुलविस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ मुख़्तलिफ़ कॉलेजनि जे शागिर्दनि ॿांह ते कारियूं पटियूं ॿधी एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। उन मौक़े ते शागिर्दनि अब्दुल हादी, फयाज़ भुट्टो, शाहजहान अब्बासी, मीर सागर कलोड़ो ऐं ॿियनि चयो त कुझु ॾींहं अॻु पीपल्स पार्टी जे अॻूणे MPA पोंचोमल भील गैर क़ानूनी तौर सरकारी गाॾी इस्तेमाल करे नशे जी हालत में नौजवान मथां गाॾी चाढ़ी, जंहिं जे नतीजे में नौजवान रजनेश माली तड़पी दम ॾिनो। हुननि चयो त पोंचोमल भील नौजवान खे तशद्दुद जो निशानो बणाए पिस्तौल ताणे फरार थियो। वाक़े जो केस दाख़िल हुअण बावजूदि उमरकोट पुलिस पोंचोमल भील खे गिरफ़्तार न करे सघी आहे। शागिर्दनि चयो आहे त वाक़े ख़िलाफ़ सॼी सिंध सरापा एहतजाज बणियल आहे, पर हिन वक़्त ताईं कंहिं बि नोटिस नाहे वरितो। हुननि सुप्रीम कोर्ट, हाई कोर्ट जे चीफ जस्टिस, IG सिंध, DIG मीरपुर ख़ास ऐं SSP उमरकोट खे अपील कई आहे त पोंचोमल भील खे गिरफ़्तार करे रजनेश जे खून सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो।